दोस्तों, तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल सिंधी सागा में भली कार। अॼु असां ॻाल्हाईंदासीं सिंधी लिखत जे बारे में। त दोस्तों, शुरूआत कंदासीं सिंधी पटी यानी सिंधी अल्फ़ाबेट सां। दोस्तों, अॻिते वधण खां पहिरियां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधी ॿोली साॼे खां खाॿे तरफ़ लिखी वेंदी आहे, यानी राइट साइड खां लेफ्ट साइड जी तरफ़ लिखी वेंदी आहे। सिंधी ॿोलीअ में 52 अखर यानी 52 क़िस्म जा आवाज़ थियनि था। इन हिसाब सां सिंधी ॿोली दुनिया जी वॾे में वॾी ॿोली आहे। त दोस्तों, हाणे हलूं था सिंधी पटी जी तरफ़। अलिफ अलिफ, बे बे, बे बे। दोस्तों, ही अखर सिर्फ़ सिंधी ॿोलीअ में मौजूदु आहे। इन जे करे तव्हांखे शुरूआत में हिन अखर जे आवाज़ जी मश्क करण में कुझु तकलीफ़ या परेशानी थी सघे थी, पर मश्क सां गॾु ऐं वधि खां वधि प्रैक्टिस सां गॾु तव्हां हिन अखर खे सिखी सघो था। भे भे, ते ते, थे थे, टे टे, ठे ठे, से से, पे पे, जीम जीम, जे जे। दोस्तों, ही अखर बि उन्हनि कुझु अखरनि में शामिल आहे जेके सिर्फ़ सिंधी ॿोलीअ में आहिनि। झे झे, ñे ñे। दोस्तों, ही अखर बि सिर्फ़ सिंधी ॿोलीअ में मौजूदु आहे। चे चे, छे छे, हे हे, खे खे, दाल दाल, धाल धाल, डाल डाल। दोस्तों, डाल बि सिर्फ़ सिंधी ॿोलीअ में मौजूदु आहे। ड्राल ड्राल, ढाल ढाल, ज़ाल ज़ाल, रे रे, ड़े ड़े, ज़े ज़े, सीन सीन, शीन शीन, स्वाद स्वाद, ज़्वाद ज़्वाद,
तोए तोए जोए जोए आयन आयन गैन गैन फे 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 कॉफ कॉफ काफ काफ खे खे गॉफ गाफ गे गे दोस्तों ही अखर बि सिर्फ़ सिंधी ॿोलीअ में मौजूदु आहे घे घे ङे ङे दोस्तों ही अखर बि सिर्फ़ सिंधी ॿोलीअ में मौजूदु आहे लाम लाम मीम मीम नून नून णूण णूण वाव वाव हे हे अलिफ अलिफ ये